नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त अमरीकी शहरी सिंथिया रेची हिकु दफ़ो ॿिया दावा कई है त अॻूणे वज़ीर आज़म बेनज़ीर भुट्टो बाबति ॻाल्हियूं मूंखे रहमान मलिक ॿुधायूं हुयूं। पीपल्स पार्टी इस्लामाबाद जे सदर जी दरख़्वास्त ते मक़ामी अदालत सिंथिया रेची जे ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो, जंहिंखे अमरीकी शहरी इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज कयो। इस्लामाबाद हाई कोर्ट सिंथिया रेची जी दरख़्वास्त ते अॼु ॿुधणी खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। ॿुधणी खां पोइ साफ़िन सां ॻाल्हियूं कंदे सिंथिया रेची चयो त मूं साल 2011 में जेको कुझु थियो उन बाबति अमरीकी सिफ़ारतखाने जे ज़रिए आगाही ॾेई छॾी ऐं मां हिन वक़्तु बि अमरीका सेंट्रल सर्विसिज़ सां राब्ते में आहियां। हिन चयो त जंहिं शख़्स मूं ते हमलो कयो उहो PP जे दौर में मुल्क जो ताक़तवर शख़्स हो, पर पाकिस्तानी इख्तियार हिन वाक़े बाबति ॿुधाइण जो को बि सबबु सम्झी न पिए आयो। पंहिंजे ट्वीट में हिन चयो त बेनज़ीर भुट्टो मूंखे ॻाल्हियूं हुन वक़्त जे घरू वज़ारत रहमान मलिक ॿुधायूं ऐं मूं पंहिंजी असल ट्वीट खे टोड़े मोड़े पेश कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।